बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम। तव्हां ॾिठो हूंदो तव्हां असांजी ज़िंदगीअ में के अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके हमेशह ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। एसि ताईं जो जॾहिं हू ॻाल्हाईंदा आहिनि त उनजी ज़ुबान जी वट मां गिफ़ निकिरी ईंदी आहे ऐं उहे पोइ बि ख़ामोश न थींदा आहिनि ऐं उन्हनि मां बेज़ार थी माण्हू उन्हनि खां परे हटी वेंदा आहिनि या जॾहिं घिटीअ में ईंदा आहिनि पिया त माण्हू पंहिंजो रस्तो मटाए वेंदा आहिनि। पंहिंजी शख़्सियत में अहिड़ी जेकॾहिं तव्हां में का शइ आहे त ख़ुदारा उन खां अलॻि थी वञो या उन खां जुदा थी वञो ऐं पंहिंजी तबियत में ख़ामोशी आणियो त बहितरु थींदो। जेको बि माण्हू घणो ॻाल्हाईंदो आहे उहो ॻाल्हाइण जी हद जॾहिं असुलु ॻाल्हि ख़तमु थी वेंदी आहे त पोइ कूड़ ॻाल्हाइणु शुरू थी वेंदो आहे। छो जो हुनखे उहा आदत हूंदी आहे त हू महफ़िल में कंहिं ॿिए खे वारो न ॾींदो आहे, पोइ उन खां पोइ हू कूड़ ॻाल्हाइणु शुरू करे ॾींदो आहे। ज़्यादातर माण्हू जेके बि हिन दुनिया में आहिनि जेके घणो ॻाल्हाईंदा आहिनि उहे अक्सर करे कूड़ ई हणंदा आहिनि। छो जो जेकॾहिं सचाईअ वारी ॻाल्हि हुजे त उहा सचाईअ वारी ॻाल्हि एतिरे अरसे ताईं माण्हू ॿुधाए नथो सघे। उहा फ़क़ति ॿ टिनि जुमिलनि ते महदूद हूंदी आहे ऐं उन ई हद ताईं हूंदी आहे जंहिंखां पोइ माण्हू कूड़ वारी हद में दाख़िलु थी वेंदो आहे। जेको बि माण्हू घणो ॻाल्हाईंदो आहे उहो अक्सर करे सची ॻाल्हि करण खां पोइ हू गिला करणु शुरू थी वेंदो आहे। हू कंहिंजी शख़्सियत जे बारे में एतिरियूं ॻाल्हियूं करे वेंदो आहे जो उन शख़्सियत खे उहे ॻाल्हियूं या इल्ज़ाम हटाइण लाइ हुनखे केतिरो ई अरिसो खपंदो आहे ऐं उन ई अरसे जे दौरान हू मुख़्तलिफ़ तरीक़ेकार सां माण्हुनि सां मिलंदो आहे ऐं सबूत ॾींदो वठंदो आहे, पर हुन तां उहो जेको गिला जो धॿो लॻियलु हूंदो आहे या निशान लॻियलु हूंदो आहे उहो हुन तां ख़तमु न आहे थींदो। हमेशह सोचे सम्झी ॻाल्हायो त तव्हां कंहिंजे लाइ ॻाल्हाए रहिया आहियो ऐं कीअं ॻाल्हाए रहिया आहियो ऐं उन जो कंहिं ॿिए जी शख़्सियत ते केतिरो असरु पवे थो। आम तौर ते ख़ामोशी हिकिड़ी वॾी नेमत आहे। जॾहिं बि को इंसानु ख़ामोश थींदो आहे त हुनजी शख़्सियत में इज़ाफ़ो अची वेंदो आहे, पुरवकार ऐं पुरकशिश थी पवंदी आहे हुनजी शख़्सियत ऐं हू मानाइतो नज़र ईंदो आहे। माण्हू हुनखे ज़ोरीअ पंहिंजी महफ़िल में घुराईंदा आहिनि, हुन खां कुझु ॿुधंदा आहिनि ऐं हुनखे कुझु ॿुधाईंदा आहिनि। जेको बि माण्हू घणो ॻाल्हाईंदो आहे उहो इल्ज़ाम तराशी कंदो आहे, यानी ॿियनि ते इल्ज़ाम हणंदो आहे ऐं उन इल्ज़ाम खे साबित करण जे लाइ वरी कूड़ जो सहारो वठंदो आहे। ऐं जॾहिं को बि माण्हू हद खां घणो ॻाल्हाईंदो आहे त उन खां माण्हू बेज़ार थी वेंदा आहिनि ऐं हुनखे पंहिंजी महफ़िल में न आणाईंदा। तंहिंजे करे कोशिशि कयो त घटि ॻाल्हायो ऐं ख़ामोशीअ खे अपनायो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।